ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله قال الله جل جلاله في كلامه المجيد والفرقان الحميد بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل لا أسألكم عليه أجرا إلا المودة في القربى وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم فيما معناه مثل أهل بيتي فيكم كمثل سفينة نوح من ركبها نجا ومن تخلف عنها هلك صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين मुझे काबिल एहतराम दोस्तों अजीज़ों, अल्लाह खां पोइ जेकॾहिं पाण गुनहगारनि ते एहसान आहिनि तो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा एहसान आहिनि। इन पूरी मखलूक में तो जो मुझो हकीकी मुहसिन तोते मोते हकीकतन थोरो करण वारो हसनैन जो नाना ज़हरा जो बाबा मदीने जो मीर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आहिनि। पर गुनहगारनि ते हिन पूरी मखलूक में कंहिंजा एतिरा थोरा कोन आहिनि जेतिरा हुज़ूर जा थोरा। सच पुछो बग़ैर के मुबालगे जे या ॻाल्हि चई सघिजे थी त पंहिंजूं गिचियूं छुकियल आहिनि, पंहिंजूं चेलियूं नमियल आहिनि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे थोरनि सां। पाण जेको कुझु आहियूं, जेका बि पाण में ज़र्रा बराबर ख़ैर आहे, इहो हुज़ूर जो सदक़ो आहे, इहो हुज़ूर जो तोते मूते थोरो ऐं एहसान आहे। जे मौजूद आहियूं, इहो बि हुज़ूर जो एहसान। जे इंसान आहियूं, इहो बि हुज़ूर जो एहसान। जेकॾहिं मुसलमान आहियूं त इहो बि हुज़ूर जो एहसान। असुल मुनइम हकीकी अल्लाह आहे, असुल थोरा रब जा आहिनि, लेकिन पाण ॻाल्हि पिया करियूं मखलूक में थोरनि जी। मखलूक में सब खां वॾा थोरा तोते मोते हुज़ूर जा। पाण मौजूद आहियूं हुज़ूर जे सदक़े,